आगाह कयो अव्हांखे जेकबाबाद मां जिते बस अॾे वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अव्हांखे अपडेट कंदा हलूं। गोलियूं लॻण सबबि नौजवान साहित अली डोमकी मारिजी वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त जेकबाबाद में बस अॾे वटि अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई आहे। फायरिंग में नौजवान साहित अली डोमकी मारिजी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जेकबाबाद वेझो बस स्टॉप वटि अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि नौजवान साहित अली डोमकी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवाज़ सोलंगी खां। जी नवाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु ही जेकबाबाद जे बस अॾे ते सिटी थाणे जी हद आहे, उते जेको आहे हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान साहित अली डोमकी खे क़तल करे छॾियो। क़तल करण खां बाद जवाबदार जेका आसानी सां फरार थी विया। उनखां पोइ जेको आहे इतलाह ते पुलिस पहुती ऐं जेको लाश खणाए सिविल अस्पताल आंदो, जिते जेको आहे त हुनजो पोस्टमार्टम कयो वियो। पुलिस मूजिबि जेको आहे त ज़मीनी तकरार ते वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त उनजो मासात आहे आफ़ताब डोमकी। हुन जेको आहे साफ़ सां ॻाल्हाईंदे हुई चयो त मूंखे ख़बर न आहे त मासात खे छो क़तल कयो आहे, असांजी कंहिंसां का दुश्मनी बि न आहे, वधीक जा भाइर ईंदा उहे ॿुधाए सघंदा। बाक़ी वाक़ियो सिटी थाणे ते जेको आहे हिन वक़्त ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। लाश जॾहिं जेको आहे डेरा मुराद जमाली मुंहिंजे अबाणे घर जेको रवानो कयो वियो आहे। जी ठीकु आहे नवाज़ सोलंगी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।